तकरार त माना रुगो वठ पट कर वठ पकड़ वठ न असां अंदरूनी तौर ते पाण भला हाणे हिकिड़ो टियों वरी तव्हांजो जेको शहनशाह जज़्बात पतो अचे असद कुरैशी हाणे माशाल्लाह मुंहिंजो ख़्याल आहे पासे ते हलूं हाणे लॻे थो तव्हां न ॿिन्हिनि मां वो को हिकिड़ो शहनशाह विधो जज़्बात आहे बाक़ी असां छा आहियूं तव्हां असांखे हल्का हल्का रागियो शहनशाह ख़्यालातूं असां न हाणे तव्हां लॻे थो हो अचे थो त थोरो तव्हांजा किरदार थोरो घटिजंदा या तव्हांजा छो किरदार घटि वधंदा? ॼाण भाऊ असां ॻोठ जी तयारी में हूं छो त किरी जूं मानियूं हलंदियूं इहे पावा बावा बंदि थींदा बाबा बंदि कराईंदो तव्हांजूं इहे ओझरियूं तव्हांजा इहे कलेजियूं इहे यादि रहंदियूं पुछड़ीअ खे बि जेको आहे न पुछ जेको आहे उन खे बि साफ़ करे चवनि था हे VIP पीस जो ख़ुदा जा बाना पावा जेॾी महिल खाओ था त उन्हनि मां नहनि वारा खुर बि निकिरी रहिया अथनि सम्झ में नथो अचे त असां भलाऊं हूं जिन हूं बाक़ी चौधरी यादि इहे कोफ्ता कलेजूं इहे यादि रहंदियूं इहे यादि रहंदियूं इहे तारीख़ इहे तारीख़ उन्हनि चई अलाए कहिड़ो चई गोश्त तयारु करे आयो त उन 3 गोश्त मिक्स आहे गहूं बि हुई पाॾो बि हुयो उन्हनि पुछो ख़बर पइजी थी वञे हुनखे ॿियनि ते खाए थो न मूं पुछोमांसि मां त 3 गोश्त कीअं ई चई जेॾी महिल आया मूंखे कावड़ लॻी पई चयूं एक्टरनि जी मानी छा आहे चयो माने बचो आहे जेको ई हो वञी ॾियो वो चई 3 गोश्त बचा हिकिड़े में पाॾो बि हुयो ऐं ॾांद बि हुयो ऐं हिकिड़ी मेंह सां वेठल उथियल बीठल न वेठल माना घटि मुला वारी जेका 15-20 मिंटनि में हलण वारी मज़ेदार माण्हू आहे चौधरी लाइक़ माण्हू आहे मौला साईं ख़ुशि रखेसि सॼो ॾींहुं खिल मज़ाक सुबुह जो उथियो चौधरी जॾहिं जज़्बात में अचे न पोइ माना ऐं सुबुह 7 सवेर फोन कयोसि हिकिड़ो कोहीरो धुंध सीउ मस अञा दुकान ते वेठो त हिन चयुसि भाउ इहो नवाब साहिबु न पहुतो आहे अञा ताईं बुर्दी साहिबु त पहिरियों आवाज़ु पिया आयो ठक ठक माना गोश्त वेठो वठी इन खे वरी छा थियो ठक ठक अचिजो गोश्त खे काता हिण शुरू कयईं माए लॻे यार फोन करी थी यार फोन करी कल्ह अचिणो वॾनि जो कीमो न ठाहे छॾे हुनखे चओ त बुर्दी साहिबु पहुची वियो आहे पोइ जो हुनखे चई पहुची वियो आहे त चई 2 किलो कलेजी ॾिसी हिनखे इहे चओ न न कल्ह मां अचां पर गाॾी मिस्त्री ॾिनी राति 8 बजे हा चङो कई मां चवां 8 बजे केर राति जो निकिरो हा सही आहे खोड़ अथसि मोकिलिजांइ न WhatsApp ऐं ॿियो सुबुह जो कोहीड़ो भाउ मारुद बजे मां 10 ते तयारु थियो आहियां चुल्ह ते वेठो हुउसि मच ते वेठो हुउसि मां कल्ह सुबुह जो घरां उथियुसि मां पंहिंजे कमरे में सुतो पियुसि मूं चयो अञा राति आहे वरी न तॾहिं सुम्ही पियुसि तव्हांजो ॿारड़ा स्कूल वेंदा आहिनि त सुबुह जो टाटा कंदा आहिनि सो कुदरती हुयो वरी आचर जो ॾींहुं ॿार बि स्कूल कोन वेंदा आहिनि जो उथारनि सो घरारी मूंखे अची उथारियो त चई रिकॉर्डिंग ते वेंदे तूं अॼु मूं चयो अञा राति आहे राति घड़ी फोन ॾिसां त ॾींहं जा 12 पिया थिया सतार मूंखे फोन कई बाबा छा पोज़ीशन आहे मूं चयोमांसि सेवण खां 5 किलोमीटर पोयां काल खादम हजाणो सजावल तोड़े जो असांजो ठाव न आहे थियो पर असांजी दुश्मनी दॿजी वई आहे जेकॾहिं दॿजी वई आहे त उनखे उते रहण ॾे जेकॾहिं मां हथियारनि में बारूद भरियो त तुंहिंजो नसुल तबाह करे छॾींदुसि मुंहिंजो नसुल तबाह करण जे लाइ तोखे ॿी ज़िंदगी घुरणी तो लाइ इहा ज़िंदगी तमामु थोरी पवंदी जो तूं जवल ख़ान जो नसुल तबाह करे ॿियो मौत खे दावत ॾींदो सजावल मौत खे दावत न ॾे त बार मूंखे नवाब खान मारण जी भरपूर कोशिश कई आहे पर तूं हर चकर पंहिंजी कोशिश में नाकाम थियो आहीं पोइ तूं कीअं थो चई कीअं थो चई त तूं मूंखां पासीरो थी वियो आहीं हा ऐं कीअं तुंहिंजे हथियारनि जा मुंहं मूं तरफ़ न आहिनि कीअं थो चई सघीं इहो तूं हलो ओके ओटी हा अचो अचो हा बस हल्को राइट वञो बस
राइट दे या लेफ्ट 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 राइट के न चल मैं वीर सोबदार आंगुर वीर सोबदार के चलो मेरा पांजी लेफ्ट थी मेरा लेफ्ट थी मैं तो लेफ्ट करिया नवाब चंदो छो पंहिंजी मुंहिंजी बर्बादी खे दावत पियो ॾे हाज़िर भाई सजाद खान जेको मसलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी थो वञे बस, बस। हिक ॿिए जा असां रत छो वहायूं हां क्यों सजाद चंदो मुंहिंजो रत तूं वहाए चुको आहीं नवाब खान मां तो आखिरी लाइन दिया था ना हा वो के रतवा आयो हा क्यों मुंहिंजो रतु आहे चुको हा मुंहिंजो रत तूं वहाए चुको आहीं नवाब खान क्यों वो छो एक बे जो रतवा आयो पर मुंहिंजो रतु तूं वहाए चुको आहीं नवाब खान कमी कहिड़ी छॾी अथई टोटी है ना ना आया तूं ॻाल्हियुनि में अचनो सजाद खान जेकर इहो मूं मथां साबित थी वियो त मां संग चटी ॾियण लाइ तयारु आहियां क्यों सजाल चंदो मां तुंहिंजी फितरत खां वाक़ुफ़ु आहियां नवाब खान जॾहिं बि मूं तोसां ॻाल्हियूं कयूं त धोखे ऐं फ़रेब खां सवाइ ॿियो कुझु बि मुंहिंजे पलव नाहे पियो पोइ अहिड़े धोखेबाज़ माण्हू खां परे रहण में ई पंहिंजी भलाई सम्झंदो आहियां पढ़ाई बस थी विया रीते त मूंखे किथे घुराए छॾियो तो बस कीअं तो कम कयो यो सिया अरे ये थे ही छा तो साईं सी थो थिए सी खे भॼायां हो रे जो मुझे कर एडा हिन के छा थियो सी आ सी 15 पाण खे गरम था कयूं जेके असुल सी थींदो आहे, वो तो काले सरल ॻाल्हि सरवर सरल के सी को तो लगे किलो सी हलिया असल सी हेॾे सी जो पी तो सी जो पी तो हुस्ने वारा दिल मन बुलता आहा ए नाज़ हुस्ने वारा ये सी ना सी पियो जो पिया के बिठा उनन का पिया हां आखिरी जो बुलान तो नहीं चाहता हां कंपेक्ट करिस ये वाला इत्तेफाक है सब बंद कर जाने ओके